ओम शांति। अॼु मिले तारीख़ 31/1/2024। मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार तव्हांखे हाणे तव्हांखे सुख शांति जे टावर ते हलणो आहे। इन करे पंहिंजे सुभाउ ऐं कैरेक्टर खे सुधारंदा वञो, पुराणे खे परिवर्तन करो। तव्हांखे हाणे शांति ऐं सुख जे टावर ते हलणो आहे। इन करे पंहिंजे सुभाउ ऐं कैरेक्टर्स खे सुधारंदा वञो, पुराणे खे परिवर्तन कंदा वञो। प्रश्न: दिमाग़ सदा रिफ्रेश रहे, उनजी युक्ति छा आहे? उत्तर: बाप जो ॿुधाईंदा आहिनि उन्हनि जो मंथन करो। वीचार सागर मंथन करण सां दिमाग़ सदा रिफ्रेश रहंदो। जो सदा रिफ्रेश रहंदा आहिनि उहे ॿियनि जी बि सर्विस करे सघंदा आहिनि, उन्हनि जी बैटरी सदा चार्ज रहंदी आहे। श्री वीचार सागर मंथन करण सां सर्वशक्तिवान बाप सां गॾु कनेक्शन जुटो रहंदो। श्री बाबा जी ज्ञान जो वीचार सागर मंथन कंदा आहियूं न त बाबा सां कनेक्शन जुटो ई रहंदो आहे। गीता नए नीन की राह ॾेखारियो प्रभु। ओम शांति। गीत बि मनुष्यनि जो ॻायल आहे, परंतु अर्थ कुझु बि न ॼाणंदा आहिनि। जीअं ॿिया प्रार्थना कंदा आहिनि उहा ईअं बि जीअं हीअ हिकु प्रार्थना आहे, परमात्मा खे ॼाणंदा ई न आहिनि। अगरि परमात्मा खे ॼाणनि त सभु कुझु ॼाणे वञनि। सिर्फ़ु परमात्मा चई छॾींदा आहिनि, परंतु उन्हनि जे जीवन जो कुझु बि कंहिंखे पतो न हूंदो आहे। त जीअं नैनहीन थी विया न, मतिलबु जीवन परमात्मा जे बारे में कुझु बि पतो न आहे त जीअं नैनहीन थी विया। तव्हांखे हाणे ज्ञान जो टियों नेत्र मिलियो आहे, अर्थात सम्झ मिली आहे न। हिन करे तव्हांखे त्रिनेत्री चइबो आहे। दुनिया में भल मनुष्य इहे अक्षर चईंदा आहिनि, त्रिनेत्री, त्रिकालदर्शी, त्रिमूर्ति, परंतु अर्थ कुझु न ॼाणंदा आहिनि। जीअं चईंदा आहिनि साइंस ऐं साइलेंस जो आपस में छा संबंध आहे, भल प्रश्न पुछंदा आहिनि उत्तर ख़ुदि बि न ॼाणंदा आहिनि। चईंदा आहिनि वर्ल्ड में पीस थिए, परंतु उहो कॾहिं हुई, कंहिं कई, कुझु बि न ॼाणंदा आहिनि। त शब्द पकड़े वठंदा आहिनि, लेकिन अर्थ कोई कुझु बि न ॼाणंदो आहे। सिर्फ़ु पुछंदा रहंदा आहिनि त ज़रूरु कोई ॼाणण वारो खपे जो असांखे ॿुधाए। तव्हां ॿारनि खे बाप सम्झायो आहे, इहे सभु खेल ठहियलु आहे। टावर ऑफ पीस, सुख जो टावर सभिनि जो टावर हूंदो आहे न। शांति जो टावर मूल वतन, जिते सभु आत्मायूं रहंदियूं आहिनि, उनखे चइबो आहे टावर ऑफ साइलेंस। पोइ सत्युग आहे टावर ऑफ सुख, टावर ऑफ पीस, प्रॉस्पेरिटी। सत्युग आहे टावर ऑफ सुख, पीस ऐं प्रॉस्पेरिटी। ईअं कोई मुख सां न चईंदो कि असां आत्माउनि जो घर मुक्ति धाम आहे। इहे सभु ॻाल्हियूं बाप ई वेही सम्झाईंदा आहिनि। टीचर आहे त टीचर हुजे त अहिड़ो जो असांखे एॾी सारी सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। उहो आहे टावर ऑफ नॉलेज। बाबा आहे टावर ऑफ नॉलेज। परमधाम टावर ऑफ पीस, स्वर्ग टावर ऑफ पीस, प्योरिटी, प्रॉस्पेरिटी। बाबा आहे टावर ऑफ नॉलेज। बाबा चईंदा आहिनि तव्हांखे बि सुख शांति जे टावर में वठी हलणो आहे। इहा पोइ आहे टावर ऑफ दुखधाम। हर ॻाल्हि में इंसॉल्वेंट, पवित्रता, सुख शांति जो वरसो तव्हां हिन समय ई पाईंदा आहियो। भलियारी हिन पुरुषोत्तम संगम युग जी आहे। इन्हनि खे कल्याणकारी युग चइबो आहे। कलयुग खां पोइ थींदो आहे सतयुग। उहो आहे सुख जो टावर, उहो शांति जो टावर, इहो दुख जो टावर। हिते अथाह दुख आहे। सभु दुख में अची करे इकट्ठा थिया आहिनि। सभु दुख अची करे इकट्ठा थिया आहिनि। वैरायटी टाइप ऑफ दुख आहे न। बाबा चईंदा आहिनि न कॾहिं कॾहिं कि दुखनि जी बि लिस्ट कढो। चईंदा आहिनि न दुख जा पहाड़ किरंदा आहिनि। जॾहिं अर्थक्वेक आदि थींदी आहे त केॾी त्राही त्राही थींदी आहे। बाप सम्झाईंदा आहिनि बाक़ी टाइम थोरो आहे। ॿारनि यादि जी यात्रा में ॿारनि खे यादि जी यात्रा में टाइम लॻंदो आहे न। ॾाढा आहिनि जो पूरा सम्झंदा ई न आहिनि। बिंदी सम्झे छा सम्झे, बिंदी सम्झे छा सम्झे। अरे जीअं आत्मा आहे उहो परमात्मा बि आहे। आत्मा खे ॼाणंदा ई न, आत्मा खे ॼाणंदा आहियो न। उहो लखी सितारो आहे, बिल्कुलु सूक्ष्म आहे, इन अखियुनि सां न ॾिसी सघंदा आहियूं। त इहे सभु ॻाल्हियूं बाप वेही सम्झाईंदा आहिनि।
अहिड़ी ॻाल्हियुनि ते वीचार सागर मंथन करण सां दिमाग़ रिफ्रेश रहंदो आहे। किथे बि वञो त सम्झाईंदा आहिनि कि टावर ऑफ शांति, टावर ऑफ सुख, टावर ऑफ पवित्रता आहे न्यू वर्ल्ड में, ऐं टावर ऑफ अशांति, टावर ऑफ दुख, टावर ऑफ अपवित्रता आहे कलयुग हाणे। त न्यू वर्ल्ड में टावर ऑफ शांति, सुख ऐं प्योरिटी हुन दुनिया में हलणो आहे न। पुराणे स्वभाव के कैरेक्टर्स खे सुधारे करे बाप नई दुनिया जो मालिक ठाहींदा आहिनि। मनुष्य बल ॻाईंदा आहिनि, वेद शास्त्र गीता आदि पढ़ंदा आहिनि, परंतु सम्झंदा कुझु न आहिनि। सीढ़ी त उतरंदा ई ईंदा आहिनि। बल पंहिंजे के शास्त्रनि जी अथॉरिटी सम्झंदा आहिनि, परंतु उन्हनि खे उतरणो ई आहे। आत्मा पहिरियों सभिनि जी सतो प्रधान हूंदी आहे, पोइ धीरे धीरे बैटरी खलास थींदी वेंदी आहे। हिन समय सभिनि जी बैटरी खलास थियल आहे। हाणे पोइ बैटरी चार्ज थींदी आहे। बाप चवंदा आहिनि मन मना भव। हाणे बैटरी चार्ज करण लाइ बाबा चवंदा आहिनि मन मना भव। ख़ुदि खे आत्मा सम्झी करे मूंखे निराकार रूप में यादि करो। पंहिंजे खे आत्मा सम्झो। बाप आहे सर्वशक्तिवान, हुन खे यादि करण सां तव्हांजी बैटरी चार्ज थी वेंदी, तव्हांजा पाप कटिजी वेंदा। तव्हां हाणे फील करो था संजी बैटरी भरिजे थी। कोई जी बि न बि भरंदी आहे, कोई जी न बि भरंदी आहे। सुधरण जे बदिले ॿियो ई बिगड़ी वेंदा आहिनि। बाप से प्रतिज्ञा बि कंदा आहिनि, बाबा असां कॾहिं विकार में न वेंदासीं। आपस में त 21 जन्मनि जो तव्हां खां त असां 21 जन्मनि जो वरसो वठंदासीं, पोइ बि किरी पवंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि पोइ बि किरी पवंदा आहिनि। बाप चवंदा आहिनि काम विकार ते जीत पाइण सां त जगत जी ठही वेंदो। बाप चवंदा आहिनि काम विकार ते जीत पाइण सां त जगत जी ठही वेंदो। मूंखे त इहे काम विकारिया में बाबा चवंदा पहिरियों देह अभिमान, ख़ुदि खे देह अभिमान छॾे करे देही अभिमानी थी करे रहो त सभु विकार आपे ई ख़तमु थी वेंदा, पोइ जगत जी ठही वेंदो। पोइ अची करे विकार में वियो त अकल चट थी वेंदी। ये काम महाशत्रु आहे न। हिक ॿिए खे दुख ॾियण सां काम जी, हिक ॿिए खे ॾिसण सां काम जी आग लॻंदी आहे। बाप चवंदा आहिनि तव्हां काम चिता ते वेही सावरा थी आहियो, हाणे तव्हांखे गोरो थो ठाहियां न। इहे बाप ई तव्हां ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। पढ़ाई सां तव्हांजी बुद्धि खुलंदी आहे न। झाड़ जो वर्णन बि कंदा आहिनि, इहा आहे कल्प वृक्ष। मनुष्य सृष्टि जो वैरायटी झाड़ आहे न, इनखे उल्टो झाड़ चइबो। केतिरो वैरायटी धर्म आहिनि, एतिरी करोड़ आत्माउनि जो अविनाशी, एतिरी करोड़ आत्माउनि खे अविनाशी पार्ट मिलियल आहे। हिकु ॿ खे हिकु जो हिकु जहिड़ो पार्ट न थी सघे। असां चओ इहो बि ईअं थो करे, इहो बि ईअं करे। बाबा चवनि था ॿिनि ॼणनि जो हिकु जहिड़ो पार्ट न थी सघंदो आहे। हाणे तव्हांखे ज्ञान जो टियों नेत्र मिलियो आहे न। वीचार करो केतिरी ढेर आत्मायूं आहिनि। जीअं मछलियुनि जो हिकु खिलोनो हूंदो आहे न, तार सां हीअं हेठि मथे उतरंदियूं आहिनि, इहे बि जीअं ईअं ई आहे। इहे बि ड्रामे जी रस्सी में बंधल आहिनि। सभु ईअं उतरदे कल्प अची करे पूरो थियो आहे। सभु ईअं पंहिंजी सतो प्रधान स्थिति तां उतरदे हाणे कल्प हिकदमि पूरो थियो आहे। पोइ असां मथे वेंदासीं। इहे सम्झ बि ॿारनि खे हाणे मिली आहे। मथां खां आत्मा ईंदियूं आहिनि, नंबरवार ऐड थींदी वेंदियूं आहिनि। हिन खेल में तव्हां पार्टदारी आहियो। मुख्य क्रिएटर डायरेक्टर एक्टर जो हूंदो आहे उहो मुख्य आहे शिव बाबा। पोइ कहिड़ो एक्टर आहिनि ब्रह्मा विष्णु शंकर। भक्ति मार्ग जा अनेक चित्र ठाता अथनि, परंतु अर्थ कुझु न ॼाणंदा आहिनि। लाखों वर्ष चई ॾींदा आहिनि। हाणे बाप अची करे सॼी नॉलेज ॾींदा आहिनि। बाबा असांखे हर चित्र जो राज बि बाबा जे ज्ञान सां सम्झी सघंदा आहियो कि हिन चित्रनि जो राज छा आहे। हाणे तव्हां सम्झंदा आहियो सत्युग में इहे ज्ञान असांखे न हुयो। जीअं हिते कारोबार हलंदी आहे न, हू हुते पवित्रता सुख शांति जी राजधानी हलंदी आहे।
जी हिते कारोबार हलंदी आहे हुते सुख शांती पवित्रता सुख शांती जी राजधानी हलंदी आहे बाबा चवंदा। सतयुग में पवित्रता सुख शांति जी राजधानी हलंदी आहे। बाप भी वंडरफुल आहे न, एतिरी नंढी सी बिंदी आहे जीअं तव्हांजी आत्मा ईअं हिननि जी आत्मा बि बाप सां सॼो ज्ञान वठे थी न। बाबा जी जीअं आत्मा आहे वंडरफुल, बाप भी वंडरफुल, एतिरी नंढी सी आत्मा जीअं ब्रह्मा बाबा जी आत्मा आहे हूअं जीअं तव्हांजी आत्मा आहे हूअं ब्रह्मा बाबा जी आत्मा बि बाप खां ज्ञान वठे थी न। बाबा पोइ वॾो थोड़ी आहे, उहो बि बिंदी आहे। सिर्फ़ु ज्ञान वधण सां न असां में लाइट ज़्यादा थींदी आहे, पोइ लाइट में घटि फ़र्क़ु थींदो आहे। जंहिंमें जास्ती ज्ञान गुण शक्ति हूंदी हुन में जास्ती लाइट हूंदी, बाक़ी बिंदी आहे सभिनि जी आत्मा। तव्हांजी जीअं सितारो हूंदो आहे न, सितारो सभु सितारा सेम हुन जा ई हूंदा आहिनि, लेकिन हुन में रोशनी कंहिंमें ज़्यादा हूंदी आहे कंहिंमें घटि हूंदी आहे। ईअं तव्हांजी आत्मा जो बिंदी आहे हुन में सॼो ज्ञान धारणा थिए थो न। इहे ज्ञान कल्प खां पोइ वरी बाप अची करे ॾींदा, जीअं रिकॉर्ड भरियलु हूंदो आहे जो रिपीट थींदो रहंदो आहे। आत्मा में बि सॼो पार्ट भरियलु आहे न। कोई ॾाढो वंडरफुल ॻाल्हि हूंदी आहे त हुनखे कुदरत चइबो आहे। इहे अनादि ड्रामास जे पार्ट सां हिकु बि छुटी न सघंदा। बाबा चईंदा आहिनि न अंत ताईं आत्मा ई ईंदी रहंदियूं, पोइ जॾहिं हुते ख़ाली थींदो त पाण हली हलंदासीं। ये अनादि ड्रामा जो पार्ट सां हिकु बि छुटी न सघंदो आहे, सभिनि खे पार्ट वॼाइणो ई आहे। इहे वंडरफुल ॻाल्हि आहे न, जो सुठी रीति सम्झी करे धारण कंदा त ख़ुशी जो पारो बि चढ़ंदो। तव्हांखे केतिरी वंडरफुल स्कॉलरशिप मिलंदी आहे न, जो पुरुषार्थ सुठी रीति करणो खपे न। जो सुठी रीति सम्झी करे धारण कंदा आहिनि त उन्हनि खे ख़ुशी रहंदी आहे, छो जो हर ॻाल्हि जी आंसर मिली वेंदो आहे न। तव्हांखे केतिरी वॾी स्कॉलरशिप मिलंदी आहे त पुरुषार्थ सुठी रीति करणो खपे, आपसमान ठाहिणो आहे। तव्हां सभु टीचर्स आहियो न, टीचर्स तव्हांखे पढ़ाए करे आपसमान टीचर ठाहींदा आहिनि। ईअं न की गुरू बि ठाहिणा आहिनि न, तव्हां टीचर ठाहींदा आहियो छो जो राजयोग सिखलाईंदा आहियो, पोइ तव्हां हली हलंदा आहियो मूंसां गॾु। राजयोग सभिनि खे बि सिखलाए करे पोइ सभु नंबरवार पुरुषार्थ अनुसार सभु मूंसां गॾु हली हलंदा। इहे बि तव्हां सम्झंदा आहियो न। उहो माण्हू त ॼाणंदा ई न आहिनि की सदगति, उहो माण्हू त ॼाणंदा ई न आहिनि, न ई सदगति ॾेई सघंदा आहिनि। सर्व जो सदगति दाता त मां ई आहियां न, लिबरेटर बि मां ई आहियां। सर्व जो सदगति दाता त हिकु बाप ई आहे, लिबरेटर बि बाप ई आहे न। जॾहिं तव्हां हिते ईंदा आहियो त बाप गाइड न ठाहींदा आहिनि, सॉरी, जॾहिं तव्हां हुतां खां हेठि ईंदा आहियो त गाइड बाप न ठाहींदा आहिनि। जॾहिं असां हेठां खां मथे हलंदा आहियूं त बाबा गाइड ठाहींदा आहिनि, बाक़ी मथां खां हेठि ईंदा आहियूं त बाबा गाइड न ठाहींदा आहिनि। बाबा गाइड बि हाणे ई ठाहींदा आहिनि, लिबरेटर गाइड सर्व जो सदगति दाता हाणे ई आहे बाबा। जॾहिं तव्हां घर खां ईंदा आहियो त घर खे ई भुलिजी वेंदा आहियो। हाणे तव्हां बि गाइड आहियो, पंडा आहियो न। हाणे तव्हां बि गाइड आहियो, पंडा आहियो, सभिनि खे रास्तो ॿुधाईंदा आहियो न। अशरीरी भव, असां सभिनि खे बि असां गाइड बि आहियूं, हाणे पंडा बि आहियूं। सभिनि खे रास्तो ॿुधाइण वारा पंडा आहियूं, सभिनि खे बाबा सां गॾु साथ वठी वञण वारा गाइड बि आहियूं। असांजे बि पिछाड़ी असां बाबा सां गॾु वेंदासीं, पोइ असांजे पिछाड़ी बि सभु ईंदा। तव्हांजो नाम पांडव सेना आहे न, अशरीरधारी त आहियो न, तव्हांजो नाम आहे पांडव सेना। असां आहियूं पांडव सेना, शरीरधारी त आहियो न। जॾहिं अकेला हुजो त सेना न चईंदासीं। हाणे ॾिस केॾी सारी आत्मायूं आहियूं न, जो बाबा जो ज्ञान सभिनि खे ॿुधाइनि था, पंडा आहिनि, ऐं उहे केॾी सारी आत्मायूं गाइड ठही सभिनि खे बाबा परमधाम जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि, बाबा जे बारे में ॿुधाईंदा आहिनि।
त असां सभु आत्मायूं पंडा बि आहियूं, गाइड बि आहियूं। अशरीरी भव, तव्हांजो नाम आहे पांडव सेना। शरीरधारी त आहियो, जॾहिं अकेला हूंदा आहियो त सेना न आहियो। शरीर सां गॾु जॾहिं माया ते जीत पाईंदा आहियो तॾहिं तव्हांखे सेना चइबो आहे। उन्हनि पोइ लड़ाई जी ॻाल्हियूं लिखी छॾियूं अथनि। इहे त बेहद जी ॻाल्हि आहे बाबा चवनि था। उहे माण्हू कॉन्फ्रेंस आदि कंदा रहंदा आहिनि, संस्कृत आदि जा जे कॉलेज खोलंदा आहिनि, केतिरो ख़र्चो कंदा आहिनि। त बाबा चवनि था हाणे असां आत्मा जे शरीर सां गॾु असांखे किथे जीत पाइणो आहे, माया ते, ऐं उहो बि संगठन में। हिकु थोरी जीते सघंदो, सभिनि सां गॾु मिली करे हिन पूरी दुनिया मां माया खे विदाई ॾियणी आहे, हिन पूरे यूनिवर्स खे माया सां मुक्त करिणो आहे। इहे बेहद जी ॻाल्हियूं आहिनि। बाबा चवंदा आहिनि उहे माण्हू कॉन्फ्रेंस आदि कंदा आहिनि, संस्कृत आदि जी नॉलेज कॉलेज खोलंदा आहिनि, केतिरो ख़र्चो कंदा आहिनि। ख़र्चो कंदे कंदे जीअं कि ख़ाली थी वेंदा आहिनि, चांदी सोना हीरो सभु ख़लास थी वेंदो आहे। अलाए छो इहे सभु कंदा था रहनि। हाणे बाबा जो ज्ञान ॿुधण खां पोइ त इहा हिकदमि वेस्ट लॻंदो। अलाए छो अहिड़ा ग्रंथ शास्त्र पढ़ंदा रहंदा आहिनि। त बि थोरो समय हिननि जो बि पार्ट हुयो जंहिंसां हिन दुनिया में थोरो माण्हू पाप सां बचियलु रहियो। पोइ बि बाबा चवनि था तव्हांजे लाइ सभु कुझु नयो निकिरंदो। हाणे त हिन में वेस्ट करे करे सभु चांदी सोना हीरा सभु ख़लास थी विया न। बाबा चवनि था हाणे तव्हांजे लाइ सभु नयो निकिरंदो। त तव्हां ॿारनि खे हलंदे फिरदे ॾाढी ख़ुशी हुजणी खपे। बाप खे ऐं वरिसे खे यादि करिणो आहे। तव्हांजो पाठ हलंदो रहंदो आहे, कॾहिं बंदि न थियण वारो आहे। बाप सम्झाईंदा आहिनि तव्हां पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा आहियो। 84 जन्मनि जो हिसाब किताब बि इनखे ॿुधाईंदा आहिनि न, जो पहिरियों ईंदा आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि तव्हां पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा आहियो। 84 जो हिसाब किताब बि इन्हनि खे ॿुधाईंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि जो पहिरियों ईंदा आहिनि। बाबा 84 जन्म बि कंहिंजा थींदा जो पहिरियों ईंदा। तव्हां ॿारनि खे अथाह सुख मिलंदो आहे, टावर ऑफ हेल्थ वेल्थ हैप्पीनेस, त केतिरो नशो हुजणो खपे। हाणे सदा यादि रखो कि असां एवर हेल्दी वेल्दी हैप्पी ठहिण वारा आहियूं। हाणे असांखे 21 जन्मनि ताईं कॾहिं कोई रोग बीमारी थींदी न। असां सदा वेल्दी रहंदासीं, सदा हैप्पी रहंदासीं। बाप असांखे बेहद जो वरसो ॾींदो आहे। जेतिरो तव्हां नज़दीक ईंदा वेंदा ओतिरो आफ़तियूं बि ईंदियूं वेंदियूं। झाड़ जी वृद्धि बि थियणी आहे न। झाड़ कचो आहे त झटि तूफ़ान लॻण सां झड़ी वेंदो आहे। इहो त थियणो ई आहे। तव्हांजो एम ऑब्जेक्ट इहे चित्र साम्हूं बीठो आहे न, तव्हां ॿियो कोई चित्र न रखी सघंदा आहियो। भक्ति मार्ग में मनुष्य ढेर चित्र रखंदा आहिनि। ज्ञान मार्ग में त हिकु ई आहे, सो बि नॉलेज बुद्धि में आहे। बाक़ी बिंदी जो चित्र छा कढंदासीं। बाक़ी असांखे लक्ष्मी नारायण राधे कृष्ण खां बि बाबा चवंदा आहिनि न लक्ष्मी नारायण श्री असांजो त ज्ञान या सत्यनारायण जी कथा ठहिण, नारायण ठहिणो आहे न। आत्मा त सितारो आहे न, इहे बि सम्झण जी ॻाल्हि आहे। बाबा चवंदा आहिनि कि आत्मा त हिकु नंढो सो सितारो आहे। इहे बि सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। आत्मा खे त हिन अखियुनि सां न ॾिसी सघंदा आहिनि। ॾाढा चवंदा आहिनि बाबा असांखे साक्षात्कार थिए, वैकुंठ ॾिसूं, परंतु ॾिसण सां मालिक थोरी ठहींदासीं। असां आत्मा खे ॾिसण सां असां विश्व जो मालिक थोरी ठहींदासीं। त इहे साक्षात्कार जी आश न रखणी खपे। असांखे कल्ह बाबा चई न असांखे डायमंड ठहिणो आहे, बेदाग हीरो ठहिणो आहे। पंहिंजी सभु कमी कमज़ोरियुनि खे कढी करे चमकदो उहो हीरो ठहिणो आहे। बाक़ी आत्मा ॾिसूं, ईअं करूं, भॻवान खे ॾिसूं, परमधाम ॾिसूं, हिन सां थोरी मालिक ठहींदासीं। स्वर्ग जी राजधानी ॾिसूं न, ओड़ो पुरुषार्थ करिणो आहे, ओड़ो गुण धारण करणु आहिनि। मनुष्य चवंदा आहिनि फलानो स्वर्ग पधारियो, परंतु स्वर्ग आहे किथे ॼाणंदा थोरी आहिनि। जो आत्मा जो स्वर्ग में वियूं उहा चईंदियूं, परंतु स्वर्ग आहे किथे ॼाणंदा न आहिनि। जो आत्मा जो स्वर्ग में वियूं आहिनि
उहो ई चईंदियूं आहिनि। आत्मा मतिलबु असां बाक़ी सभु त छा चईंदा आहिनि, असांखे शांती खपे, असांखे मथे वञिणो आहे। जीअं आत्मा जो स्वर्ग जो पार्ट हूंदो न, उहो ई ईअं चईंदा आहिनि। आत्मा खे त सभु यादि रहंदो आहे न। हाणे तव्हांखे ऊच ते ऊच बाप पढ़ाइनि था, जंहिंसां तव्हां ऊच ते ऊच पद पायो था न। ऊच ते ऊच बाप असांखे पढ़ाइनि था, असां हुन सां ऊच ते ऊच पद था पायूं। श्री लक्ष्मी श्री नारायण जहिड़ो ठहिण लाइ असांखे ऊच ते ऊचो बाबा, असां सभिनि आत्माउनि खे हिते शिक्षा ॾियणा आहिनि पाण जहिड़ो ऊच ते ऊच ठाहिण लाइ। नंबरवार पुरुषार्थ अनुसार नर सां नारायण ज़रूरु ठहींदा। इहे जो शांती मांगदा आहिनि, तव्हांजो कमु आहे उन्हनि खे सम्झाइण। कई सम्झंदा बि आहिनि कि एक्यूरेट चईंदा आहिनि, उहो बि समय ईंदो। लिखियलु आहे कुमारियुनि द्वारा भीष्म पितामह आदि खे ज्ञान जे बाण मारी। बाक़ी हीअं न अर्जुन बाण मारी, गंगा निकिती, अहिड़ी ॻाल्हियूं ॿुधी करे चई ॾींदा आहिनि हितां खां गंगा निकिती, गौमुख बि ठाहियो अथनि। हाणे तव्हां ॿार ॾिसंदा आहियो, तव्हांजो यादगार बि बीठो आहे न, उहो जड़ दिलवाड़ा, इहो आहे चैतन्य दिलवाड़ा मंदिर। हुन में मथे में वैकुंठ ॾेखारियो अथनि, हेठि तपस्या था करनि, मथे राजा जा चित्र आहिनि। इन करे मनुष्य सम्झंदा आहिनि स्वर्ग मथे आहे। बॉम्ब्स ठाहिण वारा ख़ुदि बि सम्झंदा आहिनि इहे असांजो ई विनाश जे लाइ असां ठाहियूं था। ॾिसो हाणे बाबा दिलवाड़ा मंदिर जे लाइ था ॿुधाइनि, हाणे बाबा बॉम्ब्स विनाश कार्य जे बारे में ॿुधाइनि था। चईंदा आहिनि कि ईअं कंदासीं त ज़रूरु विनाश थी वेंदो। लिखियलु बि आहे न, महामारी लड़ाई सां ईअं थियो, सभु ख़तमु थी विया। सत्युग में आहे ई हिकु धर्म, त ज़रूरु बाक़ी सभु धर्म खलास थी करे बाक़ी सभई आत्मायूं मथे हली वेंदियूं न। हिते बि ॿार ॼाणंदा आहिनि, भक्ति कंदे कंदे हेठि उतरंदा ई ईंदा आहियूं ड्रामा प्लान अनुसार। वास्तव में हिते कोई आशीर्वाद आदि जी ॻाल्हि न आहे। जो ड्रामो ठहियलु आहे उहो ई थींदो आहे। कुझु अहिड़ी ॻाल्हि थी वेंदी आहे त मनुष्य चईंदा आहिनि जो ईश्वर इच्छा। तव्हां हीअं न चईंदा, तव्हां चईंदा आहियो भावी ड्रामा जी। तव्हां ईश्वर जी भावी न चईंदा, ईश्वर जो बि ड्रामा में पार्ट आहे। ईश्वर जो बि ड्रामा में पार्ट आहे। ॾिसो ड्रामा में जॾहिं बाबा जो पार्ट आहे तॾहिं ई बाबा ईंदा आहिनि, त ईश्वर जो बि ड्रामा में पार्ट आहे न। सृष्टि पाप कीअं फिरदी आहे इहे बि बाप सम्झाईंदा आहिनि। नॉलेजफुल बि बाप आहिनि न, नॉलेजफुल बि बाप आहिनि। मनुष्य सम्झंदा आहिनि आहे उहो सभिनि जी दिलनि खे ॼाणंदो आहे, परंतु असां जो चईंदा आहियूं उन्हनि खे दंड त ज़रूरु मिलंदो, परंतु असां जो कंदा आहियूं उन्हनि जो दंड त ज़रूरु मिलंदो न। भॻवानु सभु कुझु ॼाणंदो आहे, हिन जो मतिलबु छा आहे? हिन जो त कुझु मतिलबु ई न आहे। असां त पंहिंजे कर्मनि अनुसार असां जो करूं था हुन जो दंड त मिलंदो ई सही, भॻवानु ॾिसे न ॾिसे। बाप थोरी वेही दंड ॾींदो आहे, इहे ऑटोमेटिक ठहियलु हिकु ड्रामो आहे। बाबा चई न जो हलंदो ई रहंदो आहे, इहे मशीनरी आहे। हाणे असां पाप कर्म कयो, हाणे हुनजो दाग थी वियो त उहो भोगना भोगणी पवंदी। हिन जे आदि मध्य अंत जो राज बाप ई अची करे सम्झाईंदा आहिनि। तव्हां पोइ ॿियनि खे सम्झाईंदा आहियो। हाणे बाप चईंदा आहिनि ॿार तव्हांजी अवस्था अहिड़ी हुजे जो पिछाड़ी में तव्हांखे कुझु बि यादि न हुजे, बसि मां आत्मा ऐं बाबा, बसि ॿियो कुझु यादि ई न हुजे। पंहिंजी खे आत्मा सम्झो, इनखे चइबो आहे कर्मातीत अवस्था। असांखे पिछाड़ी में कुझु बि यादि न हुजे, बसि मां आत्मा ऐं बाबा, बसि इहे ई यादि रहे, इनखे चइबो आहे कर्मातीत अवस्था। अच्छा, ओम शांति। मीठी मीठी सिकीले जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य साथ स्कॉलरशिप वठण लाइ सुठी तरह सां पुरुषार्थ करो। टीचर ठही ॿियनि खे राजयोग सेखारियो।
गाइड ठही सभिनि खे घर जो रास्तो ॾेखारण जी सेवा करणी आहे। ॿियो आहे सर्वशक्तिवान बाप जी यादि सां पंहिंजी बैटरी खे चार्ज करिणो आहे। बाप सां प्रतिज्ञा करण खां पोइ कॾहिं काम जी चोट न खाइणी आहे। बाबा चवनि था वरदान आहे सेवा भाव सां संपन्न ठही हर आत्मा खे प्राप्ति जो मेवा जो अनुभव कराइण वारे सचे सेवाधारी ठहूं। सच्चा सेवाधारी उहो आहे जो हर आत्मा जे प्रति सदा शुभ भावना श्रेष्ठ कामना रखंदो आहे। वो सिर्फ़ु स्पीच न कंदो आहे लेकिन सेवा भाव द्वारा सर्व जे प्रति ख़ुशी जी भावना, शक्तियुनि जी प्राप्ति जी भावना, उमंग उत्साह वधाइण जी भावना रखी सहयोग जी अनुभूति कराईंदो आहे। जंहिंमें सेवा भाव हूंदो आहे न उहो सिर्फ़ु इहे न कंदो आहे भई मूंखे हिनखे ज्ञान ॾियणो आहे। हुन जे मन में भावना रहंदी आहे कि सभी आत्माउनि खे ज्ञान सम्झ में अचे थो, जंहिंखे बि उहो ॿुधाईंदा आहिनि सभी आत्माउनि खे ख़ुशी मिले थी, शक्ति मिले थी, उन्हनि जो बुद्धि जो तालो खुलंदो थो रहे, उमंग उत्साह वधाइण जी भावना रहंदी आहे। अंदरि असांखे भाव ईअं न पंहिंजी ड्यूटी सम्झी करे न करिणो आहे। मां हिननि आत्माउनि जे प्रति जो संकल्प करां थी, जो बोलां थी, हिननि खे उहो हिननि खे सम्झ में अची वञे, हिननि में शक्ति अचे कि उहो धारण करे पंहिंजे जीवन खे परिवर्तन करे छॾनि। त सेवा भाव द्वारा सर्व जे प्रति ख़ुशी जी भावना, शक्ति जी प्राप्ति जी भावना, उमंग उत्साह वधाइण जी भावना रखी सहयोग जी अनुभूति कराईंदो आहे उन्हनि आत्माउनि खे। सेवा द्वारा उन्हनि खे प्राप्ति जो मेवो अनुभव कराईंदा आहिनि। सेवा द्वारा उन्हनि खे प्राप्ति जा मेवा अनुभव थींदा आहिनि। इहा सच्ची सेवा आहे। ज्ञान ॾियणु सिर्फ़ु न लेकिन आत्मा खे अनुभूति थियणी खपे, प्राप्ति थियणी खपे। अहिड़ी सेवा में तपस्या समायल हूंदी आहे। अहिड़ी सेवा में मनस सेवा ऐं वाच सेवा साथ साथ तपस्या समायल हुई हूंदी आहे। स्लोगन आहे बाप जी दुआयूं वठिणो आहे त स्नेही सपूत आज्ञाकारी ॿार ठहो। बाप जी दुआयूं वठणियूं आहिनि त स्नेही सहयोगी, स्नेही सपूत आज्ञाकारी ॿार ठहो। कल बाबा जी न आज्ञाकारी अर्थात जो मनमत सां मुक्त हुजे। अव्यक्त साइलेंस द्वारा डबल लाइट फरिश्ते स्थिति जो अनुभव करो। जेतिरो जेतिरो तव्हां अंतर्मुखी स्वीट साइलेंस स्वरूप में स्थित थींदा वेंदो ओतिरो नैननि जी भाषा, भावना जी भाषा, संकल्पनि जी भाषा खे सहज सम्झी सघंदव। ॿियनि जी नैननि जी भाषा, भावना जी भाषा कि हिननि जी भावना कहिड़ी आहे, उन्हनि जा संकल्प कहिड़ा आहिनि। असां साइलेंस रहंदासीं त साम्हूं वारे जी नैन भावनाऊं संकल्प जी भाषा सहज सम्झी सघंदासीं। इहा ई भाषा रूहानी योगी जी जीवन जी भाषा आहे। असांजी साइलेंस पावर साइंस सां बि ऊची आहे। असांजी साइलेंस पावर साइंस खां बि ऊची आहे। जीअं साइंस प्रत्यक्ष प्रूफ ॾेखारींदी आहे न, उहा साइलेंस पावर जो प्रैक्टिकल प्रूफ आहे। तव्हां सभिनि जी डबल लाइट फ़रिश्तो जीवन। जीअं साइंस प्रत्यक्ष प्रूफ ॾेखारींदी आहे उहा असांजी साइलेंस पावर द्वारा असांजी डबल लाइट फ़रिश्तो जीवन सां माण्हुनि खे अनुभव थी सघंदो आहे कि असां वटि साइलेंस जी पावर आहे। फ़रिश्तो अर्थात असांजो जीवन सदा हल्को, जो बि बाबा एॾा सारा असां ॿुधियो मतिलबु फ़रिश्ते जी क्वालिटीज़ असां में नज़र ईंदियूं माण्हुनि खे। त हुन जो मतिलबु आहे कि असां वटि कहिड़ी पावर आहे, साइलेंस पावर आहे। जॾहिं एतिरा सभु प्रैक्टिकल प्रूफ ॾेखारे में ॾियनि तॾहिं न चाहींदी हुई बि सभिनि जी नज़र वेंदी ऐं जय जयकार जो नारो लॻंदो। जॾहिं एतिरी सभु प्रैक्टिकल प्रूफ में माण्हू ॾिसंदा भई केॾा हल्का आहिनि, इहे कलयुगी दुनिया में बि केॾी हल्की आत्मायूं आहिनि,
एॾी ज़िम्मेवारी निभाईंदे हुए बि एॾी हल्की आत्मा आहियूं। जॾहिं हेॾा सारा प्रैक्टिकल प्रूफ ॾिसंदा तॾहिं सभिनि जी नज़र वेंदी ऐं जय जयकार जो नारो लॻंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।